ध्यान हलंदो उन जे प्रति। दिल जिसको ढूंढता है वो तमन्ना तुम ही तो हो, आबाद रूह है जिससे। सब उन जे मथों शक उहो ही आहे जाते काते। रोज़ा नमाज हज का हमें नहीं पता, मेरा सर झुके जहाँ वो काबा तुम ही तो। अखर अहिड़ा आहिनि चङी सां ॿुधंदे भाव निकिरंदी, प्रेम निकिरंदी। सभई ॼणा पहिरियों हिकिड़ी प्रार्थना कयो, हे परमात्मा मां तव्हांजे समक्ष वाइदो कयां थो, मां पंहिंजी पूरी शक्ति ध्यान में हिंदुस्तान में छा विश्व में एक अहिड़ी खोज वारो मां नथो सम्झां कोई अहिड़ो ॿियो माण्हू थियो हूंदो जंहिं पूरे विश्व में खोज करे ऐं तत्व जो ज्ञान उन ॿुधायो आहे। अथव मोबाइलनि ते सभिनी में अथव, पर इहो गीत आहे तव्हांखे बि घर में करिणो हुजे पोइ सुधारा सां तव्हां हुन में मोबाइल में दिल जिसको ढूंढता है अगर यो कढी करे तव्हां पंहिंजे घर में इहो ध्यानु करे लेटंदव तव्हांखे आनंद ईंदो।
मां चयुमि जंहिंमें बि तव्हांखे आनंद अचे तव्हां उते वञी सघो था, ॿुधी सघो था। उहो तव्हांजी गुरूअ जी धारणा आहे, न त न वणे। काथे मारे ईंदा आहिनि अहिड़ा माण्हू जेके मुंहिंजो न वणंदो अथनि, मां ख़ुशि थींदो आहियां। नथो वणे तव्हां वञी जिते तव्हांजो हुजे उते वञी ॿुधो। मूंखे जिते वणंदो मां उते ॿुधंदुसि, मूंखे जिते रूपांतर ईंदो मां उते ॿुधंदुसि, मूंखे बि ॿुधंदुसि। इहा गुरूअ जी ई मुंहिंजे गुरूअ जी प्रेरणा आहे। हिते माण्हू वरी रूढ़ीवादी थी वेंदा आहिनि, चवंदा आहिनि बसि असां जेको आहे सो आहे, हाणे हुन में तुम्हें बदिलाहट न थी अचे, कुझु बि न। अरे चवां थो उन गुरूअ जी, तुंहिंजे ई गुरूअ जी इहा प्रेरणा थी, तूं वध हुन में बि उहो ई थी, सभ में उहो ई आहे, हिकु ई आहे। हे राति जेकी ब्रह्म जी कथा तव्हांखे ॿुधाई हिकु ई आहे, हिकु। हाणे बि तव्हां ध्यान में अगरि द्वैत ॾिसंदव त ध्यानु न थी सघंदी। ध्यान में सभु हिकु आहे, हिकु। जेको गुरु नानक हिकिड़ी उंगली खणी करे चयो आहे एक ओंकार, उहो ई सत्य आहे, हिकु ई आहे। एक जब एक सदा, हम एक को एक कर जाना, दो कहे तिन्हीं दोजक। दोजक चइबो आहे नरक, दो कहे तिन्हीं दोजक जिन नाही पहचाना। एक पवन, एक पाणी, एक जोत संसारा, सभु हिकु, हिकु ई पाणी आहे, हिकु ई जोत आहे, हिकु ई आहे, हिकु ई माटी, घड़े सभु भांडे, साजी साधन, हिकु ई मिटीअ मां घड़ा ठाहिया अथई। मिटी त उहा ई आहे न, हिकु ई आहे न। पंज तत्व त सभिनि जा हिकु ई न, उहे अलॻि अलॻि थोरी। जल हुई आहे, अग्नि हुई आहे, वायु हुई, धरती, आकाश, सभु हिकु आहे, सभु हिकु आहे। आकाश बि हिकु आहे। धरतीअ में असां फेरा विधा आहिनि, धरतीअ में लीका असां माण्हुनि पाता आहिनि, भॻवान जे तरफ़ां कोई बि लीको कान्हे। धरती बिल्कुलु पूरी लगर हिकु ई आहे, आकाश हिकु ई आहे, आकाश में लीको कान्हे को। धरतीअ में लीका पाता आहिनि पाकिस्तान, जापान, लंडन, अमेरिका, रूस, ये असां पाता आहिनि, माण्हुनि पाता आहिनि, राजनीतिनि पाता आहिनि। बाक़ी तूं ईअं ये ॾिस त धरती हिकु ई आहे, हिकु आहे सभु। जे हर लकड़ीअ में आग आहे, जैसे बारी काष्टई काटे अग्नि में काटे कोई, भले लकड़ी के कोई कटे छॾींदो त अग्नि खे थोड़ी कटींदो। अग्नि लकड़ी जे जड़े जड़े में आहे। जैसे बारई काष्टई करे, बारई यानी कि बढ़ई, अग्नि के लकड़ी के कटींदो आहे, तुरु तुरु कंदो अथसि, भले करे शरीर बि तुरु तुरु थींदो, सॼो सड़ंदो, कटजंदो, मरंदो, कुझु बि थींदो, उहो न कटजंदो, उहो हिकु ई आहे, उहो हिकु ई आहे। जैसे बारी काष्टई काटे अगन न काटे कोई, सब घट अंतर तू ही व्यापक धरिए स्वरूपे सोई। वो ही सब में एक स्वरूप सां आहे, इनमें द्वैत कान्हे को, सब एक आहे। जिथे संप्रदाय का या जिथे भिन्नता मां न चवां त उते थी सघंदी, हिते सब एक, सब एक। परमात्मा व्यक्ति नहीं, समष्टि आहे, सब में एक, वो ही सब के जाने तो। साखी सब जो ॼाणो आहे, साखीअ खां कुछ छुपियल नाहे। ॾिसण हार सब साखी सब जो, ई देख सॼो संसार। ॾिसण हार सब साखी सब जो, देख सॼो संसार, कर मन साखीअ जो दीदार। हाणे तव्हां ध्यान में नथा त ध्यान में छा, ख़्याल दुनिया जा हरे मिटाए। ॿाहिरां ईअं न त हाणे उथी वञी रोटी खाइणी त अची वई ख़्याल, रोटी खाइणी आहे या कंहिंसां मिलणो आहे या करणो। अरे हिन महिल ध्यान में आहे तूं, इहे ॻाल्हियूं वरी कंदीअ त पोइ छा कंदो, छा कंदो, पोइ साॻियो ई संसार में आहे।
हिन महिल कोई ख्याल न, ख्याल दुनिया जा हड़ई मिटाए अंदर ॾिस तूं झांकी पाए, मालूम थींदी पंहिंजो पाण ई चेतन जो चिमकार, उहो चेतन तुंहिंजे अंदरि आहे, सभ जे अंदरि उहो चेतन आहे। मालूम थींदे पंहिंजो पाण ई चेतन जो चिमकार, कर्मन साखीअ जो दीदार, साखी तोसां साण सदाई सदाई। अरे तूं सुम्ह पव, तोखे निंड अची वञे, उहो ई साह खणे थो, उहो ई ॾिसई थो तोखे निंड, सपनो बि ॾिसे थी, उहो ॾिसई थो। जीअं तूं सुम्ह पई आहीं, सपनो ॾिसे थी, पोइ चवंदी मां सपनो ॾिठो त कंहिं ॾिठो, ॼाण वारो त ॾिसे थो न पियो। साखी तोसां साण सदाई, पल न परे थी, पल बि तोखां परे न आहे। पोइ परे थी त वरी तूं रहंदी आहीं, पोइ साह केरु खणंदी, तूं साह निकिरी वेंदी। उहो ई थी, पल न परे ते तोखां जाई, साखीअ सां ते जागृत, सुपिने सुखपत जो वहिंवार, इन सां ई सुपिनो सुखपत सां जो वहिंवार इन सां ई थी रहियो आहे। 4 अवस्थाऊं आहिनि, जागृत, सुपन, सुषुप्ति, तुरिया। इहे सभु साक्षीअ सां ई। साखी पंहिंजो पाण अथई, तुंहिंजी तोखे ॼाण न अथई, तोखे ॼाण ई कान्हे इन जी, इन करे त चवनि था साखी तुंहिंजो पाण अथई, तंहिंजी तोखे ॼाण न अथई, कहे टेऊं वठि ॼाण गुरनि खां। गुरु इहो ई ॿुधाईंदो आहे, जेको गुरु चवई पैसा टीणा टीणा थियनि, अञा वधि हीअं थिए न, या चवई बसि बीड़ी छॾियऊं, तमाकू छॾियऊं, गुटका छॾियऊं, अरे गुरूअ जो कमु आहे, तुंहिंजे अंदरि, तुंहिंजे अंदरि जो जाॻाईंदे सभु छॾिजी वेंदे, बीड़ियूं तमाकू सिगरेट धुआं सभु छॾिजी वेंदे। जेॾी महिल उनजी ख़बर पवंदे, ऐं हीअं वरी छॾाईंदा आहिनि घणा, बसि बीड़ी पीअण छॾे ॾे, तमाकू हाणे तमाकू छॾे ॾे, छा थींदो? अंदरि में त कारो जो कारो आहे, भॻवानु पुछंदी त छा कंदी, भई त बीड़ी छॾे आयो आहियां, सिगरेट छॾे आयो आहियां, बसि उनखे ॼाती ई कान, उनखे ॼाती त सभु छॾिजी वेंदे, दम तारूं बि छॾिजी वेंदे, तमाकू बि छॾिजी वेंदे, सिगरेट बि छॾिजी वेंदे, सभु उणायूं छॾिजी वेंदे, हुनखे पाए। माण्हू चवंदा इहो छॾियऊं त पोइ असां हुनखे पायूं, अरे पहिरियों हुनखे पाए, पाण ई छॾिजी वेंदे। पहिरियों प्रकाश खे पाए, ऊंधे पंहिंजो पाण खे ऊंधे खे कढण जी कोशिशि थो करे, ऊंधे जेके निकिरंदे ई कान, छॾे खणी करे पी रहो, ऊंधे खे कढ निकिरंदे, ऐं उहो प्रकाश ॿार हिकदमि भॼी वेंदो, ऊंधे हली वेंदी, चाहे केॾी बि पुराणी हुजे, चाहे 50 साल जी पुराणी हुजे, हिकु तीली ॿार परे पंहिंजो पाण परे थी वेंदे। तीअं ई तूं पंहिंजे परमात्मा खे जाॻाए, सभु पुराणियूं पाण ई ख़तमु थी वेंदे, तोखे न करणी पवंदे, ऐं जीअं करीं थो अंदरि चवई थो, ऐं तूं बीड़ी थो छॾे, ऐं सिगरेट थो छॾे, अंदरि त चवई थो छिकियां जे कर, इहो छो छॾिणो आहे छा? न न, तूं सिर्फ़ु उनखे पाए, सभु छॾिजी वेंदी, सभु प्रकाश अची वियो अंदरि में, ऊंधे रहंदी ई कान, ऊंधे पंहिंजो पाण गाइब थी वेंदी। उन ई प्रकाश खे जगाइण जे लाइ हितां हिन लेटिया आहिनि, कोई अंदरि वीचार न, शांती अंदरि तुंहिंजे उहो साक्षी आहे, उहा आत्मा आहे, उहो परमात्मा आहे, तुंहिंजे ई अंदरि आहे, तुंहिंजे ई अंदरि आहे। घट में है सूझे नहीं, लानत ऐसी जिंद, उन जीवन के लानत आहे जेको घट में नथो ॾिसे। नानक ऐसे जीव को भया मोतियाबिंद, उनखे मोतियाबिंद जी बीमारी आहे, या अखियुनि जी मोतियाबिंद अचण करे चंड हिक खां 2 ॾिसण में ईंदो आहे, हूंदो हिकु आहे, तीअं परमात्मा हिकु थी, तोखे संसार थो नज़र अचे, छो जो घट में न ॾिठो थी। घट में है सूझे नहीं, लानत ऐसी जिंद, नानक ऐसे जीव को भया मोतियाबिंद। वो एक ही है जो तुम में भी है, तुम्हारी बीवी में भी है, तुम्हारे बेटे में भी है, तुम्हारे सास ससुर में भी, वो एक समाया हुआ है, सब में एक ही नूर समाया, एक वही भरपूर समाया, ध्यान का अनमोल खजाना, हर कोई संग लेकर आया, हर कोई, सबके पास ये खजाना है, ध्यान का अनमोल खजाना, सबको ही लेके आया, सबको ही, सब में एक ही नूर समाया, वो ही नूर सपने में। इस ध्यान को कल पर मत टालो, होश भरा जीवन अपना लो, पग पग पर होती है परीक्षा,
जागने को धर्म बना लो, जागो। ऐसा नहीं सुबह नींद से उठ के जागो, नहीं। जीवन में जो आप व्यवहार करते हो, कुछ भी करते हो, जाग के करो, सोते सोते में करो, बेहोशी में न करो। सब में एक वही है, बेहोशी में तुमको दो दिखता है इसलिए नरक में है। तो एक देखोगे तो स्वर्ग ही स्वर्ग है। स्वर्ग नरक यही है, कोई बाहर नहीं है, कोई ऊपर नहीं है। तुम्हारा शरीर तो यहाँ है, ऊपर क्या होगा? कुछ भी नहीं है ऊपर। सब डराते हैं, नरक मिलेगा, स्वर्ग मिलेगा, रंभा मिलेगी, संभा मिलेगी। ये सब बेवकूफ़ी की बातें, कुछ नहीं मिलेगा। यही स्वर्ग है, यही नरक है। और अपने मित्र तुम खुद हो, अपने शत्रु तुम खुद हो। तुम क्या करते हो ये तुम सोचो। मैं अपनी वाणी को विश्राम देता हूँ। ऐसा नहीं